भोतार साईं ॿाहिर अकबर खान आयो आहे। अकबर खान वरी केरु आहे? इहो सचल वारो पुट। अरे पोइ इहो अकू चयो न। हल वञ वञ मोकिले सिरी। सरकार, अरे अकू, मां ॿुधो आहे त तुंहिंजो पेट भरिजी वियो आहे ऐं तुंहिंजो दिमाग़ सते आसमान ते पियो घुमे। आसमान असांजी पहुच खां घणो मथे आहे। असां त तव्हांजी जूतनि जी खाक आहियूं। मतलब त मुंहिंजो कमदार कूड़ पियो ॻाल्हाए। सरकार, मां त सिर्फ़ु तव्हांजे कमदार खे चयो हो तव्हांजा जेके मूं ॾे पैसा आहिनि उहे मां बिल्कुलु तव्हांखे हथ ॿधी ॾेई वेंदुसि, पर मूंखे सिर्फ़ु मुंहिंजी भेण जो वियांउ आहे, उनजे वियांउ ताणी मोहलत ॾियो। अरे असां तुंहिंजे भेण जे वियांह जो ठीको खयो आहे छा? असांखे पंहिंजा पैसा ॾे, भली तूं पंहिंजी भेण खपाए छॾ। सरदार, अरे तुंहिंजी इहा मजाल। तूं भोतार जे साम्हूं वॾे आवाज़ में थो ॻाल्हाई। अरे तूं सम्झी छा थो? मां तुंहिंजी इहा भेण खणाए छॾींदुसि। हिक लोह जे टुकर खे बि ज़ूमाए था सांदे धक हणबा आहिनि न, उहो बि हिक लोह जे फरे में तब्दील थी कुहाड़ी थी वेंदो आहे। मां त वरी बि इंसान आहियां। अरे तुंहिंजा वॾा असांजे वॾड़नि जा बूट चटे चटे मरी विया ऐं तूं वरी असांजे साम्हूं थो थी। हा भोतारा, हा, मां उन सिंधु दरिया जो पाणी पीतो आहे। उहो दरिया जेको शादाबी में हूंदो आहे त हर तरफ़ सर सब्ज़ ऐं आबादी हूंदी आहे, ऐं जॾहिं चाड़ में हूंदो आहे त हर तरफ़ बाड़ा बोड़ ऐं तबाही करे छॾींदो आहे। तबाही अल्लाह जन्नत नसीब करेस या न करेस। नानो मरिया चवंदो हो जॾहिं कुत्तो छितो थिए न उनखे गोलीअ सां मारजे। भोतारा, गोली हणी मारे छॾियां त सुठो हुई, पर गार न, छो त असां सिंधी तुंहिंजो गोलीअ वारो अज़ियत वारो मौत 1000 दफ़ा बर्दाश्त करे सघूं था, पर भोतारा गार न ॾियां। भोतारा गार न। छा कंदे रे तूं? छा कंदे मूंखे? हा, छा कंदे? गैरत जे नाले ते तुंहिंजो सिर वठंदे ऐं पंहिंजो सिर ॾींदे वेरम कोन कंदुसि। अरे हलो हितां, शिकिल कम कर। हाणे मां ॾिसां त तूं हिन ॻोठ में कीअं थो रहीं। अॼु मां तुंहिंजे चवण ते तुंहिंजी हवेली मां त निकिरी थो वञा, पर हिन ॻोठ मां मरण ऐं माराइण खां सवाइ कोन निकिरंदुसि।